अस्सलाम वालेकुम, वेलकम टू साला पर इंसाइक्लोपीडिया। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? त बि सही आहे। हाणे पाण 24 ऐं 25 प्रॉब्लम कंदासीं। JEST थर्ड फेज़ जेको 25 नवंबर ते थियो। हिन में पहिरियों जेको प्रॉब्लम आहे 24 हुन में छा थो चए त विच ऑपरेशन मेक्स दी मॉडल शोन। हाणे पाण खे हेठि मॉडल मिलियल आहे, हिन मां ॿुधाइणो आहे त बाबा हेठां जेका ऑप्शन मिलियल आहिनि हुननि मां कहिड़ो जेको ऑपरेशन आहे हिन मॉडल सां मैच करे पियो। ठीकु आहे। हाणे पहिरियों त पाण मॉडल खे ॾिसी वठो। मॉडल में 3 दफ़ा जेका आहिनि हू माइनस जा आहिनि, हुन खां पोइ 2 जेका आहिनि गोल हू प्लस जा आहिनि। ठीकु आहे। त हिन मां थियो त बाबा -3 + 2। हाणे पाण ॾिसी वठूं हेठि जेका ऑप्शन आहिनि। पहिरें ऑप्शन में -2 + 3 आहे, हीअ कोन्हे छो जो प्लस जा 2 आहिनि ऐं माइनस जा 3 आहिनि। वरी बी जेको ऑप्शन आहे हुन में 3 + 2, हीअ ॿई जेका आहिनि हीअ प्लस जा आहिनि, हीअ बि न आहे। सी जेको आहे हिन में -3 - 2, हीअ बि न आहे छो जो पाण वटि प्लस जा आहिनि 2। हाणे डी जेको ऑप्शन आहे हिन में 2 - 3 आहे। ठीकु आहे। हीअ जेको ऑप्शन आहे हीअ आहे छो त बाबा हिन में माइनस जा त 3 आहिनि नी, भले हू बाद में लिखियल आहिनि। माइनस जा 3 आहिनि हिन का ऐं प्लस जा 2 बि आहिनि। त डी जेको ऑप्शन आहे इहो पंहिंजो सुइटेबल आंसर आहे, इहो ई पंहिंजो आंसर। मॉडल जे लिहाज़ सां भले अॻिते पोइते आहे, बाक़ी हिन सां को फ़र्क़ु नथो पए। ठीकु आहे, को फ़र्क़ु नथो पए त जेकॾहिं पाण हीअ अंग हेॾे होॾे करे वठूं। ठीकु आहे। हिन खां पोइ पाण हाणे प्रॉब्लम कंदासीं 25। हिन खां पहिरियों जेकॾहिं असांजो चैनल तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं तव्हांखे हर ईंदड़ नई वीडियो मिली सघे। हिन खां पहिरियों बि असां क्लस्टर स्कूल जे बारे में 4-5 वीडियो अपलोड कयूं आहिनि ऐं हिन जो 21, 22 ऐं 23 प्रॉब्लम बि ऑलरेडी असां अपलोड करे चुका आहियूं। उहो बि सफ़ा 16 हिन करे, सफ़ा 16 हिन वांगुरु, त असां हुनखे ईअं स्लाइड में ई सम्झाए छॾियो आहे। बाक़ी जेका ईंदड़ प्रॉब्लम हूंदा इंशाल्लाह उहे पेज ते सेखारिया वेंदा ऐं वेल एक्सप्लेन हूंदा इंशाल्लाह। हाणे 25 कयूं था। हिन में छा थो चए त विच सेट बिलो इंक्लूड्स ओनली इरेशनल नंबर्स। हेठि पाण खे 4 सेट मिलियल आहिनि, उन्हनि मां इहो ॿुधाइणो आहे त बाबा इरेशनल नंबर कहिड़े सेट में सभई आहिनि। सभई इरेशनल नंबर हुजनि, हू सेट कहिड़ो आहे हू पाण खे ॿुधाइणो आहे। सभिनी खां पहिरियों त पाण खे रेशनल ऐं इरेशनल नंबर जी ख़बर हुअणु खपे। सभिनी खां पहिरियों पाण डेफिनेशन इरेशनल नंबर जी ॿुधायूं था त हू कहिड़ा हूंदा आहिनि। इरेशनल नंबर उहे हूंदा आहिनि जंहिंखे जेकॾहिं ॾहाई अणपूर में कन्वर्ट कजे, तब्दील कजे, त ॾहाई खां पोइ वारा जेका अंग आहिनि हू साॻा रिपीट न थियण, हुननि खे पाण इरेशनल नंबर चवंदा आहियूं। हाणे मिसाल ॾिसो, हिननि में ई जेका ऑप्शन मिलियल आहिनि पाण खे ए, हिन में जेको चोथों नंबर आहे 4 ॾहाई 3 8 वरी 5 8 डेश अॻे हले थो पियो। मतिलबु हिकु ताईं जी लिमिट न हूंदी, इरेशनल नंबर जी लिमिट कोन हूंदी, हू हलंदो रहंदो, ॾहाई खां पोइ ख़तमु कोन थींदो। ऐं ॿियो वरी ॾहाई खां पोइ वारा जेका अंग आहिनि हू साॻा रिपीट न थींदा। हिकु ई मिसाल थी वई। ॿी मिसाल ॾिसूं। ॿी मिसाल बी जेको ऑप्शन आहे हिन में पहिरियों आहे -7 ॾहाई 2 3 2 2 वरी डेश अॻे हले थो पियो। मतिलबु हीअ बि ॾहाई खां पोइ वारा अंग रिपीट नथा थियनि त हीअ बि इरेशनल आहे। ऐं ॿियो वरी हिन में जेको 8 ॾहाई, चोथों जेको विच में ॾिनल आहे नंबर 8 ॾहाई 2 7 4 5 1 वरी डेश। मतिलबु हिन में बि ॾहाई खां पोइ अंग रिपीट नथा थियनि। हिकु आख़िरी ॿी मिसाल ॾिसी वठो पाण। डी जेको ऑप्शन आहे हिन में 3 नंबर जेको आहे 3.265165065 वरी डेश अॻे हले थो पियो। हिन में बि ॾहाई खां पोइ अंग जेका आहिनि हू रिपीट नथा थियनि। अहिड़ा अंग जेका ॾहाई खां पोइ न रिपीट न थियनि ऐं न ई ख़तमु थियनि, हुननि खे पाण इरेशनल नंबर चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे पाण अचूं था रेशनल नंबर ते। रेशनल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि? जेका ॾहाई खां पोइ ख़तमु थी वञनि, पहिरीं कंडीशन ॾहाई खां पोइ ख़तमु थी वञनि, ऐं जेकॾहिं ख़तमु न थींदा हुजनि त ॾहाई खां पोइ वारा अंग जेका आहिनि हू रिपीट थींदा हुजनि। हिन जी मिसाल वठूं था त बाबा पहिरियों जेको ए ऑप्शन आहे हुन में -3.766 जे मथां डेश जी निशानी आहे।
ठीक है, बार आ 6 जे मथां। हिन जो मतिलबु आहे त 6 जेको आहे हू रिपीट थिए थो पियो। जेकर इनके पाण एक्सपेंड करे लिखूं त ईअं हूंदो -3.7666 ईअं हलंदो रहंदो 6। ठीकु आहे, हीअ पंहिंजो जेको आहे हीअ रेशनल नंबर आहे। ठीकु आहे, ऐं ॿिया बि जेका आहिनि हू थी सघंदा, बाक़ी उन्हनि खे पहिरियों पाण ॾाई में कन्वर्ट कंदासीं त जीअं आसानी थिए। बाक़ी मिसालूं जेके आहिनि हू पाण हिननि जेका ऑप्शन गिवन आहिनि उन्हनि में वठूं था, हिननि खे ॾाई में तब्दील नथा कयूं जेको रेडिकल में लिखियलु आहिनि। बी में को आहे, ॾिसूं चेक कयूं। बी में ख़बर नथी पई पवे छो जो कंहिंजे मथां बार न आहे, न ई कोई लिमिटेड आहे। ऐं हुन खां पोइ सी जेको ऑप्शन आहे हिन में -5.6 हीअ लिमिटेड आहे, ॾाई अनपुर जेकी हू लिमिटेड आहे, त हीअ पंहिंजो रेशनल नंबर आहे। ॿियो को आहे, हा ॿियो बि आहे जेको टियों ऑप्शन आहे 6.3245 हीअ बि हाणे हिन में छा थो रिपीट थिए, 6.2 खां पोइ 6.3 खां पोइ 245 हीअ अॻे रिपीट थींदा था रहनि। मतिलबु त जेकॾहिं एक्सपेंड करे लिखूं त हीअ कीअं थींदो 6.3245 वरी ईंदो 245 वरी ईंदो 245 ईअं हलंदा रहंदा। हीअ बि पंहिंजो रेशनल नंबर आहे। हाणे डी जेको ऑप्शन आहे हिन में जेको नंबर आहे 0.3 वरी 7 जे मथां बार आहे, मतिलबु इन में 7 रिपीट थिए थो, हीअ बि रेशनल आहे। ॻाल्हि चवण जी त बाबा जेको ॾाई अणपुर में ॾाई खां पोइ या त ख़तमु थी वञे त या ॾाई खां पोइ वारा जेका बि नंबर ईंदा हुजनि हू रिपीट थींदा हुजनि त हू पंहिंजा रेशनल नंबर आहिनि। ऐं हिकु पूरो अंग साबित जेको आहे जीअं 1 2 3 4 5 या 100,000 जेकर ईअं बि को नंबर हुजे हू बि पंहिंजो रेशनल ई हूंदो आहे। ठीकु आहे, हीअ हाणे हिननि जी डेफिनेशनूं थी वियूं। त पाण हाणे ॾिसी वठूं त बाबा पंहिंजो असल में जवाबु कहिड़ो आहे। हू पाण हाणे ॿिन्ही जी ख़बर पइजी वई, रेशनल जी इरेशनल जी बि। त हाणे ॻोल्हा कयूं त उहो कहिड़ो आहे जंहिंमें सिर्फ़ु इरेशनल आहिनि। पहिरियों जेको ए ऑप्शन आहे हुन में त बाबा -3.76 जे मथां बार आहे, त मतिलबु हीअ रेशनल आहे, हिन खे छॾे ॾियो। पाण खे इरेशनल खपनि, सॼा खपनि। त जेको बी ऑप्शन आहे हिन में ॾिसो कंहिंजे मथां बार आहे या को लिमिटेड आहे, को बि न आहे, त सभु जेका आहिनि हू कंटिन्यूअसली हलनि था पिया, अनलिमिटेड आहिनि ऐं रिपीट बि नथा थियनि। बी जेको ऑप्शन आहे हिन में सॼा जेका बि आहिनि रक़मूं या अंग मिलियल आहिनि हू पंहिंजा इरेशनल, हिन करे पंहिंजो बी जेको आहे हू असुलु जवाबु। ठीकु आहे, उमेदु आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी वठो या वीडियो ॿीहर ॾिसी वठो। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। हिन खां पहिरियों बि असांजी खोड़ वीडियो आहिनि जेकियूं डिस्क्रिप्शन में बि उन्हनि जी लिंक मिलियल आहिनि। ठीकु आहे, ऐं कमेंट में बि मिलियल आहिनि। IBH जी असां हिकु पूरी प्लेलिस्ट ठाही आहे जंहिंमें डिफरेंट टेस्ट में जेको ई मैथ पोर्शन आयो आहे हू असां हल कयूं था पिया ऐं इनशाला हल कंदा रहंदासीं जीअं तव्हां खां को बि मैथ जी वीडियो मिस न थिए। ऐं वीडियो खे लाइक बि कयो ऐं कमेंट बि कयो। मिलंदा नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।